इते अवांखे हिकु ॿी अहम ख़बर ॾींदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु ऐवान सदर में सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में मुल्क जी क़ौमी सलामती ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। ज़रीन जो चवणु आहे त मुलाक़ात में गवर्नर्स जी मुक़ररी ऐं पंजाब जे गवर्नर खे हटाइण बाबति समरी ते बि ॻाल्हियूं थींदियूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु ऐवान सदर में सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात कंदो। ज़रीन जो चवणु आहे त मुलाक़ात में मुल्क जी क़ौमी सलामती ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं, जॾहिं त मुलाक़ात में गवर्नर्स जी मुक़ररी ऐं पंजाब जे गवर्नर खे हटाइण बाबति समरी ते ॻाल्हियूं थींदियूं। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु ऐवान सदर में सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में मुल्क जी क़ौमी सलामती ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। मुलाक़ात में गवर्नरनि जी मुक़ररी ऐं पंजाब जे गवर्नर खे हटाइण बाबति समरी ते ॻाल्हियूं थींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु ऐवान सदर में सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात कंदो। मुलाक़ात में मुल्क जी क़ौमी सलामती ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। हिकु भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु ऐवान सदर में सदर आरिफ अलवी सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिबि मुलाक़ात में मुल्क जी क़ौमी सलामती ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। मुलाक़ात में गवर्नरनि जी मुक़ररी ऐं पंजाब जे गवर्नर खे हटाइण बाबति समरी ते ॻाल्हियूं थींदियूं।